पनवाकिल वेझो दादलो थाणे जे एसएचओ पारां मुबैना मंथली वठण बावजूद ट्रक तहवील में वठण ते कबाड़ी मालिकन ऐं पुलिस में चिकताण वधी वई आहे। दादलो थाणे जे एसएचओ एजाज़ सारेजो पारां कबाड़ सां भरियल ट्रक रोकण बैदि इलाइक़े में सख़्त चिकताण पैदा थी वई आहे। कबाड़ियुनि पारां एसएचओ एजाज़ सारेजो मथां क़ुर पाक रखी खेसि चयो त तव्हां असां खां हर हफ़्ते रिश्वत वठंदा आहियो या न। अमलदार पारां जवाब न ॾियण ते वॾे अंग में कबाड़ी मालिकनि ऐं मज़दूरनि एहतजाज कयो। उन मौक़े ते कबाड़ियुनि इल्ज़ाम हणंदे चयो त एसएचओ दादलो स्टॉप भरिसां क़ाइम कबाड़ जे दुकाननि तां लखें रुपयनि जी मंथली वठंदो रहियो आहे। हुननि चयो त पैसा वठण बावजूद ट्रक रोके वधीक रक़म जो मुतालबो कयो वियो आहे। रक़म न ॾियण ते ट्रक तहवील में वरिती वई आहे। इंसाफ़ न थियो त क़ौमी शाहराह बंदि करे धरनो हणंदासीं। उन्हनि वाक़े जे इतलाह ते एसएसपी सखर अज़हर मुग़ल फौरी तौर ते नोटिस वठंदे डीएसपी सिटी मोहम्मद मूसा अबड़ो ऐं ॿियनि अमलदारनि खे मौक़े ते पहुचण जी हिदायत कई। डीएसपी मोहम्मद मूसा अबड़ो पहुची ट्रक जे ॾियण जो हुकुम ॾींदे वाज़ह कयो त जेकॾहिं चोरी थियल सामान निकितो त खेसि केस दाख़िल कयो वेंदो। ॿी सूरत में ट्रक जे मज़दूरी एसएचओ भरींदो, जंहिं बाद चिकताण ख़त्म थी वई।